नवांखे आगाह कंदा हलूं। कराची जे इलाइक़े अल-फलाह में 14 वरनि जी निगरीअ खे अगवा कंदड़ बासरनि पारां वालिदेन खां भुंग तलब करण जो इंकशाफ थियो आहे। मुगवी निगरीअ जे पीउ चयो आहे त हुन खे 2 धार नंबरनि तां भुंग लाइ कॉल्स कई वयूं आहिनि। हिकु कॉल मोबाइल नंबर ऐं ॿी कॉल WhatsApp तां कई आहे। अव्हांखे आगाह कयूं। हुन चयो त ॿिन्ही कॉल्स बाबति पुलिस खे इतला ॾेई छॾियो आहे। हुन चयो त हुन जे कंहिं सां दुश्मनी नाहे। मुगवी निगरीअ जी पीउ चयो आहे त हुन जी धीउ 1.5 साल खां स्कूल बि नाहे वई हुई। अव्हांखे आगाह कयूं पिया। कराची जे इलाइक़े अल-फलाह में 14 वरनि जी निगरीअ खे अगवा कंदड़नि पारां वालिदेन खां भुंग तलब करण जो इंकशाफ थियो आहे। मुगवी निगरीअ जे पीउ चयो आहे त हुन खे 2 धार नंबर्स तां भुंग लाइ कॉल्स कई वयूं आहिनि। हिकु कॉल मोबाइल नंबर ऐं ॿी कॉल WhatsApp तां कई वई आहे। हुन चयो त ॿिन्ही कॉल्स बाबति पुलिस खे इतला ॾेई छॾियो आहे। हुन चयो त हुन जी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। मुगवी निगरीअ जे पीउ चयो आहे त हुन जी धीउ 1.5 साल खां स्कूल बि नाहे वई हुई। ॿिए पासे पुलिस हिन महिल ताईं निगरीअ खे बाज़ियाब न कराए सघी आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। कराची जे इलाइक़े अल-फलाह में 14 वरनि जी निगरीअ खे अगवा कंदड़नि पारां वालिदेन खे भुंग तलब करण जो इंकशाफ थियो आहे। मुगवी निगरीअ जे पीउ जो चवणु आहे त हुन खे 2 धार नंबर्स तां भुंग लाइ कॉल्स कई वयूं आहिनि। कॉल हिकु मोबाइल नंबर ऐं ॿी कॉल WhatsApp नंबर तां कई वई आहे। हुन चयो त ॿिन्ही कॉल्स बाबति पुलिस इतला ॾेई छॾियो आहे। हुन चयो त हुन जी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। मुगवी निगरीअ जे पीउ जो चवणु आहे त हुन जी धीउ 1.5 साल खां स्कूल न वेंदी हुई। ॿिए पासे पुलिस हिन महिल ताईं निगरीअ खे बाज़ियाब न कराए सघी आहे। कराची जे इलाइक़े अल-फलाह में 14 वरनि जी निगरीअ खे अगवा कंदड़नि पारां वालिदेन खे भुंग तलब करण लाइ कॉल कई वई आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। मुगवी निगरीअ जे पीउ जो चवणु आहे त हुन खे 2 धार नंबर्स तां भुंग लाइ कॉल्स कई वयूं आहिनि। हुन जो चवणु आहे त ॿिन्ही कॉल्स बाबति पुलिस खे इतला ॾेई छॾियो आहे। हुन चयो त हुन जी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। मुगवी निगरीअ जे पीउ चयो आहे त हुन जी धीउ 1.5 साल खां स्कूल बि नाहे वई हुई। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सर्किल लाइन ते मौजूदु आहे। जी इसहाक, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी बिल्कुलु फौजिया, ॾिसो कोरंगी थाणे जी हद आहे। अल-फलाह थाणो आहे जिते 14 वरनि जी निगरी आहे उहा 4 ॾींहं अॻु जेको आहे गुम थी वई आहे, जंहिंमें वालिद पारां अॼु इहो इंतिशाफ कयो वियो आहे त हुनखे 2 नंबरनि तां धार कॉलियूं आयूं आहिनि, जंहिंमें हुनजो चवणु आहे त मूंखे 2 जेके नंबर आहिनि उन्हनि जेको आहे पैसनि जी डिमांड कई आहे। इहो हुन पुलिस खे ॿुधायो आहे, जॾहिं त हिकिड़े मोबाइल नंबर तां ॿी WhatsApp ते फ़ोन आई ऐं ॿिए ते प्राइवेट ते कॉल आई, जंहिंमें ॿिन्ही नंबरनि तां अलॻि अलॻि भटे जी डिमांड कई वई आहे, जंहिंमें हुनजो चवणु आहे त मुंहिंजी कंहिंसां काई दुश्मनी न आहे ऐं मुंहिंजी जेकी धीउ आहे उहा 2.5 सालनि खां स्कूल बि नाहे वई ऐं मां पुलिस खे तमामु जेके रिकॉर्ड आहिनि उहे ॾेई छॾिया आहिनि ऐं मुंहिंजी इन हवाले सां मदद कई वञे। 4 ॾींहं अॻु इहो अल-फलाह थाणे जी हद में वाक़ियो पेश आयो जिते 14 वरनि जी निगरी आहे उहा अचानक गुम थी वई आहे। ऐं इन हवाले सां कल्ह जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर जी सख़्ती सां नोटिस वठंदे कराची पुलिस चीफ खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे ऐं CM सिंध इहा हिदायत कई आहे त जेकी 14 वरनि जी निगरी आहे उनखे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए उनजे वालिदैन जे हवाले कयो वञे। इन हवाले सां जेकी पुलिस आहे उन पोइ टीम ठाही आहे। टीम ठाहिण खां पोइ जेकी पुलिस आहे उन जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त जेकी निगरी आहे उनखे ॻोल्हा करण जी जेकी जांच आहे उहा शुरू कई वई आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इन हवाले सां जांच कई थी वञे ऐं कोशिशि कई वेंदी त जेकी निगरी अगवा थियल आहे या गुम थियल आहे या कंहिं वटि आहे कंहिं वटि न, इन हवाले सां जांच कई थी वञे ऐं जल्द जेकी निगरी आहे उनखे बाज़ियाब कराए उन्हनि जे वालिदैन जे हवाले कयो वेंदो। जी ठीकु आहे इसहाक, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।